दोस्तों हिकिड़े भेरे जी ॻाल्हि आहे त को माण्हू हूंदो हो जेको खजीअ जे पननि मां टोकरियूं ठाहे उहे विकिणी ऐं पंहिंजो गुज़रान कंदो हो। हिकिड़े ॾींहुं हू खजीअ जूं टारियूं पटण जे लाइ खजीअ जे वण ते चढ़ियो। खजीअ जे वण ते चढ़ण खां पोइ हुन टारियूं पटण शुरू कयूं ऐं झुंगारण बि लॻो। झुंगारींदे झुंगारींदे हुन वीचारियो त हिन कम करण जे लाइ मूं वटि हिकु नौकर हुजणु घुर्जे। पोइ जॾहिं आउं टोकरियूं ठाहींदुसि त उहे ॻरे अघ ते विकिणंदुसि। पोइ वरी आउं वधीक टोकरियूं ठाहींदुसि ऐं उहे विकिणी एतिरा त पैसा कमाईंदुसि जो हिकिड़ो नौकर रखंदुसि जंहिंखे पघार बि ॾींदुसि। नौकर रखण जे ख़्याल खां हुनखे ॾाढी ख़ुशी थी, तंहिं करे वरी पंहिंजो पाण चवण लॻो त जेकॾहिं हुन पूरीअ तरह सां कमु न कयो त आउं हुनखे हीअं लत हणी ॿाहिरि मोकिलींदोसांसि। हुन वक़्तु हुन खां विसरी वियो त हू किथे वेठो आहे। सो जीअं ई कावड़ मां हुन ज़ोर सां लत हई त वण ते पाण खे संभाले न सघियो ऐं उतां हेठि किरण लॻो। पर हुन जी का क़िस्मत चङी हुई जो वण तां किरंदे वक़्तु हुन जा हथ खजीअ जे छड़ियुनि में फॿिजी विया ऐं हुन जी जान बची वई। हाणे हू खजीअ जे छड़ियुनि में पए लड़कियो ऐं हुन जी दांह मथां दांह पए पई त अड़े किरां थो, बचायो बचायो। इन्हीअ ते हिकिड़ो फ़ैलबान हाथीअ ते चढ़ियो उतां पए लंघियो। फ़ैलबान जो इहे बचायो बचायो जूं रड़ियूं ॿुधियूं त हुन हेॾां होॾां ॾिठो। वरी हुन मथे ॾिठो त खेसि खजीअ जे छड़ियुनि में टोकरियुनि ठाहिण वारो लड़कंदो ॾिसण में आयो। टोकरियुनि ठाहिण वारो वरी रड़ियूं करण लॻो। अड़े आहे को जेको मूंखे बचाए? आउं अंजाम थो करियां त जेको मूंखे हिन वण तां हेठि लाहींदो आउं उन जी सारी ॼमार ख़िदमत पियो कंदुसि। इहो ॿुधी फ़ैलबान पंहिंजो हाथी उन तरफ़ हकिलियो ऐं खजीअ जे वण वटि अची हू हाथीअ जे पुठीअ ते उथी बीठो। पोइ हुन टोकरियुनि ठाहिण वारे खे पेरनि खां झलियो, पर हाथीअ जी चेल ते जो फ़ैलबान जे पेरनि जो ज़ोर पियो त हाथी उन खे अॻिते हलण जो इशारो सम्झी ऐं अॻिते हलियो। अहिड़ीअ तरह फ़ैलबान बि टोकरियुनि ठाहिण वारे जा पेर झलियो खजीअ जे वण में लड़कंदो रहियो। हाणे ॿिन्ही माण्हुनि गॾिजी दाऊं कयूं, बचायो बचायो बचायो। एतिरे में उतां 4 गंजा माण्हू अची लंघिया। हुननि जो उहे दाऊं ऐं कूकूं ॿुधियूं त उहे हैरान थी उते बीही रहिया। फ़ैलबान ऐं टोकरियुनि ठाहिण वारे रड़ियूं पए कयूं, असांखे बचायो, असांखे हितां हेठि लाहियो, असीं अंजाम था करियूं त सारी ॼमार अव्हां जी ख़िदमत चाकरी कंदासूं। इहो ॿुधी 4 गंजा ॾाढा ख़ुशि थिया त अहिड़ी सवलाईअ सां असांखे 2 नौकर मिली पवंदा। चयऊं अड़े रड़ियूं न करियो, असीं था अव्हां खे लाहियूं। ईअं चई 4 गंजा ॼार आणण जे लाइ हिक तरफ़ भॻा। जॾहिं ॼार खणी आया तॾहिं हुननि ॼार जूं 4 कुंडूं पंहिंजुनि ॻिचुनि में मज़बूतीअ सां ॿधी छॾियूं ऐं ॼार झले खजीअ जे वण जे हेठि अची चवण लॻा त हाणे अव्हां हिन ॼार में हेठि टपो ॾियो, असीं अव्हां खे झले वठंदासूं। इन्हीअ ते टोकरियुनि ठाहिण वारे खजीअ मां कढिया हथ त हू ऐं फ़ैलबान ॿई ॼार जे विच में अची किरिया। हुननि जे किरण सबबु ॼार ते एतिरो त बोझ पियो जो ॼार जे 4 कुंडुनि खे ॾाढी छिक आई। इन ई ओचितीअ छिक जे करे 4 गंजा हिक ॿिए ॾांहुं छिकिजी आया ऐं हुननि जा गंजा मथा हिक ॿिए सां टकराइजी पुर्ज़ा थी विया। ॾिसंदे ई ॾिसंदे 4 गंजा उते जो उते मरी विया, पर टोकरियुनि ठाहिण वारो ऐं फ़ैलबान बची विया ऐं पाण में खिल भोग जूं ॻाल्हियूं कंदा उतां हलिया विया। सो दोस्तो, जेकॾहिं कंहिंजी बि मदद कजे थी त उन जे लाइ पंहिंजो पाण खे पहिरियां मज़बूत करणु घुर्जे त जीअं असांखे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सान न थिए। इहा आखाणी अव्हां खे कीअं लॻी कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो ऐं वीडियो खे शेयर बि कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।